चाहे हुजे जिब्रान जी रोस्टिंग में कित ताड़ियूं या वरी हुजे गामो जी कॉमेडी में ताड़ियूं, खिल भी नहीं दिया, खिल भी नहीं दिया। रोस्टिंग मेरे को घारी में बॉडी शेम तॾहिं त मिलियो हिननि छपरियुनि खे फेम, छो जो मुंहिंजा जोक्स इन इंटेलेक्चुअल नॉर्मीज़ लाइ लेम। खेर अचो हाणे कयूं था ख़तम हिननि जी गेम। लागल्याशिवाय इतिहास घडत नाही। So मां तव्हांजो क्रिंज मोस्ट ओवररेटेड यूट्यूबर ऑफ सिंध, proud to be Sindhi. Well, I was not making this video, I got these comments. This guy will only get better result, he will be successful in coming future. It's because of fact, he doesn't abuse and roasting on the illogical and weird things. अपकमिंग स्टार सलाम जाने कीअं आहियो। ॾिसो जंहिं टिकटॉक ते हूंदा आहिनि कुझु छपरी टिकटॉकर्स ऐं कुझु हूंदा आहिनि कंटेंट क्रिएटर। साॻी तरह तव्हांखे यूट्यूब ते बि ॿिन्ही क़िस्मनि जा कंटेंट क्रिएटर्स मिलंदा। मां कोई सरकेज़म इरफान जोड़े जी ॻाल्हि न पियो कयां, न ई वरी अमजद ट्रोल जी। आई एम टॉकिंग अबाउट दोस्त जो गार पंच लाइन ऐं चूतियो चवण हुननि जो डेली लाइफ सोई हूंदो आहे। अचो यार अचो, शुरू था कयूं। माना असां रोस्टिंग बगैर इंट्रो नथा करे सघूं। You cannot do roasting without intro. चुप बिल्कुल चुप। जेकॾहिं पार्टिकल बिना के आर्ट बिना के टैलेंट जे मिलियन व्यूज खणी सघे थी त पोइ जिब्रान खान उर्फ मिर्चू छो न। जेकॾहिं मूंसां ते कूल थियण जे चक्कर में ढेंक थी सघे त पोइ जिब्रान पंहिंजे रोस्ट में बॉडी शेम करे रोस्टर छो न। टाइम अॻ में हिन भाऊ उते वीडियो ठाहियो 2 मिंट 6 सेकंड जी पंहिंजी वीडियो में ई अधु त बेइज्जती पंहिंजी थो करे पोइ मूंखे थो रोस्ट करे। मुंहिंजी वीडियो में आयल कमेंट जिब्रान खणी करे मूं ते ई रोस्ट पियो करे। चेक दीस कमेंट्स। अरे क्या लवड़ा फंस गया मुंह में। इन जी 2 मिंट 6 सेकंड जी पंहिंजी वीडियो में ई अधु त बेइज्जती पंहिंजी थो करे पोइ मूंखे थो रोस्ट करे। जिब्रान सीम्स लाइक ज़राब्टिड्स, छाकाणि जो कॉपी करण में ॿई कसर न आहिनि छॾींदा। ज़राब सिर्फ़ मीम्स कॉपी कंदो आहे ऐं जिब्रान सॼी रोस्टिंग जी स्क्रिप्ट। जिब्रान पंहिंजी रोस्टिंग में सिर्फ़ स्क्रिप्ट ई कॉपी न आहे कंदो, बल्कि उन सां गॾु पंहिंजे जिस्म ते पातल इंस्ट्रूमेंट्स बि। तो यार मां अहिड़ो ठोड़ो शख्स खणी आयो आहियां, अहिड़ो मल्टी टास्कर खणी आयो आहियां। तव्हां हुनखे माना उनजो तव्हां टैलेंट ॾिसी चवंदो कीअं कंदो ईअं कंदो। तो यार मतिलबु एॾो टैलेंटेड आहे, मतिलबु मल्टी टास्कर आहे। ऐं मां जॉनी सिंस जी ॻाल्हि नथो कयां, छो त रुगो हाणे तव्हां सोचींदा हूंदा त माना मल्टी टास्कर माना मल्टी टैलेंटेड जॉनी सिंस बिना ॿियो कहिड़ो आहे। मां त तव्हांखे परेशान करे छॾियो न। त मां तव्हांखे माना एॾो सस्पेंस नथो ॾियणु चाहियां, एतिरो सस्पेंस ॾियण ॼणो इमरान खान जी बि ॻाल्हि करे लास्ट में चई छॾींदा सस्पेंस नथो ॾियां। मशहूर आहे व्लॉगर सुठो आहे ऐं कॉपी मीम्स माना मीम्स ठाहींदो आहे, सुठियूं मीम्स ठाहींदो आहे। हाणे भाऊ करे थो रोस्टिंग। अब घोड़ों की रेस में गधे भी दौड़ेंगे। साॻियो ई मीम टेम्पलेट मूंखे तुंहिंजे लाइ लॻाइणु खपे, छाकाणि जो तूं रोस्टर जी रोस्ट में हिकु गॾे ई आहे। बसि फ़र्क़ु इहो आहे त ॿिया सभु आहिस्ते पिया भॼनि ऐं तूं तेज़। मतिलबु एॾो टैलेंटेड आहे, मतिलबु मल्टी टास्कर आहे। ऐं मां जॉनी सिंस जी ॻाल्हि नथो कयां, छो त हाणे तव्हां सोचींदा हूंदव त यार जॉनी सिंस त माना मेल कैरेक्टर आहे, फीमेल कैरेक्टर कंदो न आहे, त हे ॿियो कहिड़ो हिकिड़ो मल्टी टैलेंटेड आहे। नाटक रेंज बट कंटेंट क्रिएटर कॉमेडी लेवल ॾिसो हिकिड़ो दफ़ो थी वियो। चलो ठीकु आहे, हर ॿिए वीडियो में जॉनी सिंस जा रेफरेंस ॾींदे पिया नज़र आयो। मतिलबु एॾो टैलेंटेड आहे, मतिलबु मल्टी टास्कर आहे। ऐं मां जॉनी सिंस जी ॻाल्हि नथो कयां, छो त वाओ वॾो को फनी आहे। तॾहिं त हिन भाऊ जी ट्राजो में बि ज़ीरो कंट्रीब्यूशन आहे। भलो थियो हिनखे को गानो चवण लाइ न त जॉनी सिंस वांगुरु आ कंदो नज़र अचे हा। अलीगुल आहे ऐं माना जेको इहो जेको माना मिस्टर चांडियो आहे, इहो बवासीर आहे। माना ईअं थी वे रोस्टिंग। माना व्हाट इफ अब्यूज़ डिडंट एग्जिस्ट त पोइ जिब्रान यूट्यूबर न बल्कि हैकिंग जा लास्ट 4 वर्ड्स हुजे हा। किंग, यस ही इज किंग इन द फ्रीडम ऑफ क्रिंज। लुक एट दिस गाय 2021 में भी टिकटॉकर्स की भी रोस्ट करे। जेकॾहिं मां रोस्टिंग जी मां भेण हिकु करण सां रोस्टर नथो थी सघां त पोइ जिब्रान भी टिकटॉकर्स के रोस्ट करण सां रोस्टर न। मां 2019 में पाण टिकटॉकर्स के रोस्ट कंदो हुयो। यार आज हम बात करने वाले नजफ टेक्निकल पीके के बारे में। यार ये लोग कहाँ से आ जाते हैं हमारे यूट्यूब की कम्युनिटी को खराब कर। मां 2021 में तो हलां हे वरी अञा 2019 में। जेकॾहिं मां जिब्रान जी रोस्टिंग मां मन कटींदुमि त पोइ खाली जिब्रान जी रोस्टिंग 22 सेकंडनि जी बचंदी, जंहिंमें बि तव्हांखे सिर्फ़ कुझु ई शब्द नज़र ईंदा। चूतिया चूतिया पिया चूतिया, ई चूतियो हो चूतियो ई चूतिया।
तॾहिं त भाऊ जो हर वीडियो 8 मिंट प्लस नज़र ईंदो। मल्टी टैलेंटेड कहिड़ो आहे जेको आंटी थी सघे थो, जेको पोड़ी थी सघे थो, जेको छोकिरी थी सघे थो, जेको छोकिरो पोड़ो। हाणे तव्हां सोचींदा हूंदो त यार जॉनी त माना मेल कैरेक्टर आहे, फीमेल कैरेक्टर कंदो न आहे, त हे ॿियो कहिड़ो हिकिड़ो मल्टी टैलेंटेड आहे जंहिंखे असां अॼु रोस्ट रिव्यू कंदासीं। त यार उहो शख़्स मतिलबु एॾो हाउ टू लाफ एट जिब्रान्स कॉमेडी। आप जबरान कॉमेडी पर हंस नहीं सकते। जिब्रान जी रोस्टिंग ॾिसी मुंहिंजे मन में हिकु ई सवाल पैदा थियो, अला इहो जल्द बि उवा ग़रीब जो संगत हे वरी टिकटॉकर्स ॾिसो भाई तां लाइ खणी आयो मां हे बा छॾियो हिनखे, मां सम्झी विया हूंदो पाण हे माई ॾिसो वा ईअं करे रोस्टिंग करे सघे थो त पोइ जिब्रान छो न? जे जल्द बि पाण खे लेजेंड सॾा लेजेंड नथो थी सघे, साॻी तरह जिब्रान लेम चचाणी रोस्टर न। जिब्रान खान जी कॉमेडी लेवल एतिरी आहे जीअं बिलाल मैसर जो सिंगिंग में टैलेंट। जिब्रान खान जी कॉमेडी लेवल एतिरी आहे जीअं सिंधियुनि में टैलेंट खे सपोर्ट, कुझु बि न। जिब्रान खान जी कॉमेडी लेवल एतिरी आहे जीअं मैथ्स में मुंहिंजा ग्रेड, कुझु बि न। अॼु लाइ एतिरो ई, हलूं था। जी सिंध जी लती ग़लती थी